सिंधु नवाज़ गांगुरो आहे उन जेको हीउ रचायो आहे बेड़ो ऐं उन्हनि जेके महिमान आहिनि परे परे खां त हिनखे तव्हां कीअं पिया ॾिसो त पोइ बाक़ी अॻिते जेको फ़िक्र आहे उनखे असां अॻिते वधायूं। जी लतीफ़िलात जी सिंध अख उल्टी धार वो उल्टो आमसी अख उल्टी धार वो उल्टो आमसी जे ले वारो लोक वहे तू ऊंचो वह ओभार जे ला वारो लोक वहे तू ऊंचो वह ओभार नाए नोच निहार पेर पुठिरे प्रिय तमामु घणो हिकिड़ी ख़ुशी आहे त हे जश्न लतीफ़ ऐं उन में नौजवाननि खे जेको आहे सो मौक़ो ॾिनो वियो आहे पर जे लतीफ़ साईं जी मार्फत मौजूदा उल्टी धार वो उल्टो आमसी त असां थोरो रियलिटीज़ खे बि ॾिसूं चवंदा आहिनि त पहिरें पंहिंजे अंदर में झांके ॾिसजे त हिन जश्न लतीफ़ जी इफ़्तिताह सां ई शुरूआति सां ई हिकिड़ो ॾुखु थियो त 12 बजे जो जेको नौजवाननि जो सेशन रखियलु हुयो उनखे डिले करे 2 बजे ताईं रखियो वियो ऐं उन जी जॻह ते उन्हनि अदीबनि जो रखियो वियो त जिन खे थोरो अहसासु थियणु खपे हा माज़रत त थोरी ॻाल्हि में बि तिखी हुजे पर उसूल हूंदा आहिनि ऐं हिकु मैडम त बेद बि पढ़ी वई त जेको आहे सो ततीअ थधीअ कान्हे वेल वेहण जी मैडम हिकिड़ो एक्सप्लेन बि कयो त वेल नाहे वेहण जी असां वटि हिकिड़ो वेल ऐं वक़्ति नाहे जंहिं पॉइंट ते जंहिं वर्ज ऑफ डिस्ट्रक्शन ते हींअर असांजी सिंधी क़ौम बीठी आहे त घटि में घटि तव्हां नौजवाननि जे लाइ हू जेको अंगण सजायो नौजवाननि जे लाइ घटि में घटि हर नौजवान जा क्लासिस हूंदा आहिनि कुझु शेड्यूल्स हूंदा आहिनि ऐं उहो बि पंहिंजो टाइम जेको आहे सो कढी अचनि था त तव्हांखे घटि में घटि उन्हनि जी पाबंदी जो अहसासु थियणु खपे हा ऐं इलाही ॾुख सां चवण थो पए वरी बि माज़रत मुंहिंजो एतिरो मुतालियो न आहे नंढी उमिरि आहे पर पोइ बि तनक़ीद एतिरी ठहे थी जो उहे सभई जेके लेडीज़ अदीब हुयूं हींअर उन्हनि मां हिकु बि का ॾिसण में नथी अचे त इहो कोई हिकिड़ो ट्रेंड सुठो न आहे जो असां तव्हांखे ॿुधूं असां तव्हांखे सालनि खां ॿुधो आहे पर उन जी मोट में असां तव्हां असांखे न ॿुधो घटि में घटि तव्हां ॿुधी वञो हा घटि में घटि तव्हां ॿुधी वञो आहे त असां वटि छा आहे असां केतिरे पाणी में आहियूं पोइ तव्हां असांजी कीअं जेको आहे सो ऐं रहबरी करे सघो था त इन वारे सां काफ़ी घणी तकलीफ़ थी बाक़ी अॼु सिंधु खे इहो जस हुजे त असां जेको आहे सो ई जश्न लतीफ़ मल्हायो आहे ऐं उमेद आहे त अॻियां अहिड़ियूं कोताहियूं न थींदियूं न त इहा ॿियनि लफ़्ज़नि ईअं ई थींदी त लतीफ़ साईं जहिड़ो हेॾो वॾो फिलोसोफर जीअं चई पियो त उनखे बि कंहिं आ उथारियो सुती सेज हुयासि मूंखे आ उथारियो सुती सेज हुयासि मूंखे आ उथारियो जनी जाॻायासि ऐं उनजी अंजुनरे न त ईअं करण सां अहिड़ियुनि कोताहियुनि सां इहा लतीफ़ साईं जे फ़िक्र सां मुनाफ़ी आहे ऐं अञा ताईं असां लतीफ़ साईं खे घणो ओम त कयो आहे पर जे असां उन सां सचाई सां न हलियासीं हिलाली सां न हलियासीं त उन मां को अहिड़ो ॿिया अहिड़ा लिटरेचर फंक्शन्स फेस्टिवल्स इवेंट्स थींदा रहिया पर को उनजो आउटपुट वग़ैरह न मिलंदो त महिरबानी थींदी जे इहा इन ते थोरो रेक्टिफाई करे इनखे जेको आहे सो दुरुस्त कयो वञे महिरबानी। गॾो वॾनि सां शिकायत हूंदी आहे वॾनि खे नंढनि सां हूंदी आहे इन में वरी सारंग जो हेॾे वेंदो सारंग सां उहो सुवालु ज़रूरु कंदुमि तसवुरु करे पर सारंग जेको असां वटि हींअर निसाब पढ़ाए थो वञे नौजवान भिटाई जे उन बेतन खां साईं जे रिसाले खां तमामु घणो परे रहिजी वियो आहे हाणे उनखे उहा प्यास रही आहे त आउं पढ़ी सघां ऐं वधी सघां ऐं चवंदा त भिटाई खे पढ़णु ॾाढो ॾुखियो आहे असां कीअं बेत पढ़ी सघूं असांजी केरु रहनुमाई कंदो त लतीफ़ साईं जो फ़िक्र लतीफ़ साईं जा बेत ऐं लतीफ़ साईं जो जेको सफ़र आहे इहो असांजे निसाब में केतिरो ज़रूरी आहे ऐं हुअणु खपे इन ते तव्हां छा चवंदव? महिरबानी में बुनियादी ॻाल्हि इहा आहे त लतीफ़ सराफ़ सिंध आहे ऐं मां सम्झां थो त जेकॾहिं लतीफ़ खे सिंधी कल्चर मां सिंधी ॿोली मां कढी छॾियो त सिंधी ॿोली कल्चर में बाक़ी रहे छा थो उन करे आउं सम्झां थो त वक़्त जी तमामु घणी ज़रूरत आहे त लतीफ़ साईं जे फ़िक्र ऐं फ़लसफ़े खे हिकिड़े नए नुक़्ते नज़र सां हिकिड़े साइंटिफिक अंदाज़ सां असांखे निसाब जो हिसो बणाइणो घुरिजे ऐं उनजी वक़्त जी ज़रूरत आहे। आमतौर ते असां अॼु ॾींहं ताईं जेको लतीफ़ साईं खे ॿुधो आहे दरगाहुनि ते या आम माण्हुनि जो जेको तसवुरु आहे लतीफ़ जे बारे में जीअं मैडम फहमीदा बि ॻाल्हायो मुकरनि बि ॻाल्हायो त लतीफ़ साईं जे हिकिड़े पीर ताईं महदूद कयो वियो आहे ॿियो त साईं जीएम सैद पैगाम लतीफ़ किताबु लिखी करे असांखे ॿुधायो त हू हिकिड़ो क़ौमी मुफ़क़िर हो हिकिड़ो आलमी ॾाहो हो जेको पंहिंजे वतन सां बेइंतिहा मोहबत जे करे उहो इनक़लाबी माण्हू त असांखे लतीफ़ साईं खे नए अंदाज़ ऐं नए फ़िक्र सां पढ़णु घुरिजे ऐं उनखे हिसाब जो हिसो बणाइणु घुरिजे ख़ासि तौर ते असां उनजे लाइ बि कोशिशि कई आहे ऐं हिन इदारे सां लाॻियल आहियां कराची ज़ेबिस्ट यूनिवर्सिटी जो इदारो आहे सिंध अभ्यास अकेडमी
असां गुज़िरियल 2 सालनि खां उन इदारे में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे उतां जा जेके नौजवान आहिनि जेके मुख़्तलिफ़ ॿोलियुनि सां वाॻियल आहिनि उन्हनि खे न सिर्फ़ु सिंधी ॿोलीअ जो सब्जेक्ट पढ़ायूं था, उन्हनि खे सिंधी ॿोली सेखारियूं था ऐं उन सां गॾोगॾु शाह अब्दुल लतीफ़ भिटाई उन्हनि खे पढ़ायूं था ऐं उनजे फ़िक्र खां आगाही कयूं था। पर उन में हिकिड़ी नवाण जेकी असां आंदी आहे त उन में असां लतीफ़ साईं जे जेके ॼाणूं आहिनि पार्टियूं आहिनि उन्हनि खे घुराईंदा आहियूं, उन्हनि खां लेक्चर कराईंदा आहियूं। पर असां लतीफ़ साईं जे उन इनक़लाबी रुख खे बि ज़ाहिर कंदा आहियूं जंहिं रुख खे लतीफ़ साईं असां नौजवाननि में बि उत्साह जेको लतीफ़ साईं असां सम्झूं था त नौजवान लाइ उत्साह जो सबबु आहे। छो जो कंहिं बि शाइर खे मुफ़क्कर खे ॾाहे खे जेकर असां सम्झूं उनजे फ़िक्र खे त सभ खां पहिरियों असांखे उन शाइर मुफ़क्कर जे दौर ते नज़र विझणी पवंदी त उन जे दौर जूं सियासी समाजी हालतूं कहिड़ियूं हुयूं। त असां ॾिसूं था त लतीफ़ साईं जो जेको दौरु आहे उहो कटर जागीरदारी जो दौरु आहे, जो मुग़लनि जो हिकिड़ो कटर इंता पसंदी मज़हबी इंता पसंदी दौरु आहे ऐं उन दौर में इंसानियत सां जेको ज़ुल्म आहे जबुर आहे, जागीरदारी जे हेठि जेको जबुर आहे, आम माण्हू जेको असांजो उहो आहे उहो ढल जे आधार ते बाक़ाइदे उहो पीढ़ियूं जो आहे उन ते टैक्स मिलिया विया आहिनि। उते साईं लतीफ़ साईं जो किरदारु असांखे इनकार मिली अचे, हुते हू बग़ावत थो करे पंहिंजी शाइरी जे ज़रिए असां माण्हुनि खे ॿुधाए थो ऐं उन वक़्त ते आम माण्हुनि जो आवाज़ु बणिजे थो। जुल्से लोड़ा उथिया जनी सदी धीर माण्हू फ़क़ीर कंहिं ॾींदा कीअं दर ॾींदा दाइड़ी। या लतीफ़ साईं पंहिंजे वतन सां मोहबत जो जेको बेवहा इज़हार थो करे ऐं पंहिंजे माण्हुनि जी सादगी जो जेको इज़हार थो करे, कोटनि किरण जी ॻाल्हि थो करे, जेको हुकुम वतनी जो बरमला इज़हार आहे जेको हुकुम वतनी मारवीअ में त जिहाज ते हा मूं माण्हू मञा मुंहिंजे ॾूं मलीन में चूंडियल मोक ॿिया मुंहिंजी आ या कॾहिं किराईंदी कोट खे। न सिर्फ़ु इहो पर मां सम्झां थो त शाह साईं खे असांखे जदीद साइंस जे अंदाज़ सां हिकिड़े नए नुक़्ते नज़र सां उनखे डिस्कवर करण जी ज़रूरत आहे। छो त हींअर सिंध जे अंदरि ताज़ो असांजो हिकिड़ो नौजवान अदीब आहे साजिद प्रोफेसर साजिद सुमरो, उन हिकिड़ो किताबु लिखियो आहे शाह लतीफ़ ऐं सोशल साइंस। त हुन उन सोशल साइंस जी एंगल सां लतीफ़ साईं खे पेश कयो आहे। पर मां सम्झां थो असांखे लतीफ़ साईं जे डायलेक्टिकल मटीरियलिज़म तहत खणी अचिजे तो छो त उहो फ़लसफ़ो जेको वेदांत ते बीठल आहे, जेको तसौफ़ ते बीठल आहे, साॻियो उनजो नुक़्तो असांखे डायलेक्टिकल मटीरियलिज़म मिले थो जेको जुज़्म कुल जो जेको तसवर आहे लतीफ़ वटि त वहदत तां कसरत थी कसरत वहदत कुल हक़ हक़ीक़ी हिकिड़ो वाई बि मबुल हू हुला तो हुल बिला संदो छॾणी। त असांखे लतीफ़ साईं खे न सिर्फ़ु नए अंदाज़ सां नए तिर्ज़ सां उनखे डिस्क्राइब करण जी ज़रूरत आहे, पर लतीफ़ मां सम्झां थो असां नौजवाननि जे लाइ उत्साह जो सबबु आहे। छो जो सिंध जो जेको मौजूदा सूरत हाल आहे, ग़ुलामी जी जेकी सूरत हाल आहे, जेको असांजो तबिको पीड़ियल आहे, उन में लतीफ़ साईं जेको आहे उहो इनक़लाबी रुख ॾिए थो, पंहिंजे वतन सां बेपार मोहबत जो इज़हार थो करे ऐं धरती सां जेको मोहबत जो जेको इज़हार थो करे उहो कमाल जो आहे। त जीअं मारवी जे सुर में लतीफ़ साईं चए थो त हिकिड़ो हुबुल वतन माण्हू आहे उनखे झुकाइण जा ॿ तरीक़ा हर बार इस्तेमालु कया विया आहिनि, हिकिड़ो ख़ौफ़ ॿियो लालच। ऐं लतीफ़ हुबुल वतनी जो जेको किरदारु आहे मारवी जी सूरत में पेश कयो आहे त उहा औरत जेकी आहे हिकिड़ी कमज़ोर हिणी थी करे पर हिकिड़ी भाग स्टोल औरत आहे जेका चए त इहो न माण्हू रीत जीअं सेण मटाइनि सुर ते अची अमर कोट में कंदसि कान तुरी त पखियुनि जी पीड़ी त माड़ियुनि सी न मटी। या जॾहिं लालच ते नथी अचे त हुनखे ख़ौफ़ थो ॾिए त चीरे चीरे चम लूण लीए लंगे न कर कियो अॻु कीअं ई कुझो कमु जांजा दाव दम तांदा पित बवार थी। त असांखे मां सम्झूं था त लतीफ़ नौजवाननि जो उत्साह आहे, लतीफ़ नौजवाननि सां मुखातिब आहे ऐं लतीफ़ खे असांखे पढ़णु घुरिजे ऐं लतीफ़ खे पढ़ी करे असां पंहिंजे मुस्तक़बिल खे संभाले सघूं था। असां पंहिंजे जदीद दौर जी जेकी आहे उहा लतीफ़ जे फ़िक्र जे आधार ते नए सिरे सां तामीर करे सघूं। सुहिणी तव्हां ॻाल्हि कई। इहो असांजो अमीर आज़ाद लतीफ़ साईं जा जेके किरदार आहिनि, जेके सूरमा आहिनि, उन्हनि खे नौजवान कीअं ॾिसे थो ऐं नौजवान सूरमो कीअं ठहे जेको पंहिंजे वतन जी पंहिंजनि माण्हुनि जी नुमाइंदगी करे सघे। छा त नौजवान पोइते आहे, इन करे असांखे समाजी मसइला इल्मी मसइला केतिरा मसइला थियनि था उन ते तव्हां छा चओ? सभ खां पहिरीं त प्रोग्राम ऑर्गेनाइज़ करण ते अॼु सिंधू ऐं हुनजी जेका टीम आहे उनखे जस्तो ॾियां। मूंखे तस्वर में हुन महिल बि भेट पियो आयो त जितन पखीअ पेर तित तिनके ॿाहिड़ी ॿियो ॿारींदो केरु थौर की खेर हुई। तो हीउ जेको आउं सम्झां थो त हीउ नए नस्ल जो ऐं जेका डिजिटल एज जी जेका जनरेशन आहे उनजो लतीफ़ सां मिलाप आहे। ऐं आउं सम्झां थो त लतीफ़ कंहिं बि शाइर जो जेकॾहिं समाजी कार्य न हूंदो
त उहा उनजी अफ़ादत ख़तमु थी वेंदी ऐं लतीफ़ ज़माने मकान खां मथां हूंदो आहे। मिसाल तौरु ऐं ॿियो इहो आहे त लतीफ़ कैफ़ियतुनि जो शाइर बि आहे, मुख़्तलिफ़ कैफ़ियतुनि जो इज़हार हुनजी शाइरी में आहे। ऐं जंहिं महिल जेको माण्हू जीअं उनखे महसूसु कंदो आहे, मिसाल तौरु जेकॾहिं को आशिक़ को नौजवान पंहिंजे महबूब सां इज़हार करणु वेंदो आहे त उनजी ॿोली लतीफ़ जी ॿोली, लतीफ़ जी शाइरी उनखे इज़हार जो मौक़ो ॾींदी आहे। न का जल न का पल सबका पसे पिरीअ खे, हलो हलो काक तड़े जिते ॾींहं पचार कान्हे ॾी तव्हां सबका पसे पिरीअ खे। ऐं वरी जेकॾहिं कोई इतलाबी माण्हू उनखे पढ़ंदो आहे त ईअं लॻंदो आहे त लतीफ़ सां गजनि जे मैदान में बीठो आहे, हाणे भला गुड़ बाकरे आॾी ढाल में ढार मथां टेक तरार मार्क मतारो थिए। ईअं वरी जेकॾहिं को पंहिंजो मेखाने ते वेठल माण्हू लतीफ़ खे पढ़ंदो आहे त उनखे बि ईअं लॻंदो आहे त मध पीअंदे साजन सही सुञातो। त लतीफ़ ईअं मुख़्तलिफ़ कैफ़ियतुनि जो इज़हार आहे हिन शाइरी में। जेसिताईं सिंध जे सूरमनि जो ऐं सिंध जे हालतुनि जो ज़िक्र आहे, आउं सम्झां थो त हीउ जशन लतीफ़ जे अंदाज़ में थियो आहे। हिन खां अॻु में बज़म सुफ़िया सिंध प्लेटफॉर्म था साईं जी एम साहिब या उन खां पोइ असांजूं सियासी जमायतूं असीं ॻोठनि में वञी जलसा प्रोग्राम जशन लतीफ़ कंदा रहिया आहियूं, लतीफ़ खे पंहिंजे पंहिंजे अंदाज़ में डिफाइन करण जी। छो जो लतीफ़ खे डिफाइन हिकिड़ो कयो वियो आहे मज़हबी अंदाज़ में ऐं उन में रुॻो रूहानी राज़ ॻोल्हण जी कोशिशि कई वई आहे। ॿियो लतीफ़ खे डिफाइन कयो वियो आहे त लतीफ़ जी शाइरी जो पंहिंजे वतन ॾांहुं रहियो कीअं आहे, पंहिंजे वतन खे कीअं लतीफ़ डिफाइन कयो आहे, पंहिंजे सूर्यनि खे लतीफ़ कीअं डिफाइन कयो आहे, पंहिंजे दातारनि खे लतीफ़ कीअं डिफाइन कयो आहे ऐं पंहिंजे औरतुनि खे जेके सूरमियूं आहिनि उन्हनि खे लतीफ़ कीअं डिफाइन कयो आहे ऐं वतन जी ग़ुलामी खां पोइ वतन जी हालति कहिड़ी हूंदी आहे, वतन आज़ादु हूंदो आहे त उहो कीअं हूंदो आहे। मिसाल तौरु वतन जी ख़ुशहाली जे लाइ लतीफ़ साईं थो चए त अङण ताज़ी ॿाहिरि कुंडियूं पखा पट सुहनि, सुरई सेज पासे पहिरीं मर पिया मींहं वसनि, असां ई प्रिंशन हुन बराबरि ॾींदा। पर वरी जॾहिं ग़ुलाम थी थो वञे उहो साॻियो वतन, हुनजी जेका कंडीशन, जॾहिं हुनजी इकॉनमी, माना लतीफ़ साईं जी अप्रोच जॾहिं अञा 17वीं सदीअ में पंहिंजो यूरोपियन रिनाइसेंस न आयो आहे, यूरोप उन वक़्तु बि अमन आलम में ताज़ इंसानी तरक़ी बनी आदम जी लतीफ़ ॻाल्हि करे थो, उन सां गॾु हुनखे मार्केट इकॉनमी जी अहमियत जी ख़बर आहे त नसे बोण वणनि में लतीफ़ उन असांजे मोहबतनि जे महराज खे बि सम्झायो आहे असांखे, पंहिंजे वतन सां जेका असांजी कमिटमेंट कीअं हुजणु खपे, धारियुनि खां असांखे नफ़रत केतिरी हुजणु खपे उनखे बि सम्झायो आहे ऐं बहादुर माण्हू खे कीअं जदोजहद जे मैदान में हुजणु खपे उनखे बि डिफाइन कयो आहे। ऐं इहा ई माना जेका हिकिड़ी लतीफ़ जी जेकॾहिं सही असां कंदासीं त लतीफ़ सिंधी समाज जो कोड ऑफ लाइफ आहे। लतीफ़ वटि सॼे समाज में असांखे जो जीअण रहण करणु कीअं हुजणु खपे उनजो हिकिड़ो कोड आहे, लतीफ़ वटि कोड ऑफ लाइफ आहे। ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई आहे। ऐं मां वरी अॻियां वेंदुसि अता चाहियूं ॾे अदा असां चऊं था त असां वटि सिंध में नौजवान वटि गुरबत बि आहे, जंहिंजे करे नौजवान घर वेही थो वञे या लतीफ़ साईं जे फ़िक्र खे नथो वधाए सघे, उहो हिकिड़ी पंहिंजे मजबूरी आहे ऐं जंहिंखे असां चऊं था मजबूरी ऐं माज़ूरी थी वञे। उते लतीफ़ साईं जा जेके सखी किरदार आहिनि, लतीफ़ साईं जी जेका सखावत आहे, असांजो नौजवान पेर पसारे वेठो आहे, हुनखे कोई हिमथाए कोन थो, को अॻिते कोन थो वधाइजे। लतीफ़ साईं जे फ़िक्र ते जेको कमु करे थो, जेको नौजवान लिखे थो, उहो बि असांजे साम्हूं नथो अचे। असां नौजवान हिक ॿिए सां वेही हुन ते नथा करनि, हुन ते डिबेट नथा कयूं, त हुनखे तव्हां छा चवंदव? महिरबानी। लतीफ़ जा किरदार जेके ख़ासि करे सखावत जे हिसाब सां उहे ॾाढा हिते जा लोकल आहिनि ऐं पहिरियां उन खां पहिरियां आउं हिन ॻाल्हि ते वेंदुसि त पहिरियां असां हिन मुआशिरे खे सम्झणो पवंदो त असां मर्ज़ में मुब्तला आहियूं, असां हिकिड़े मर्ज़ में मुब्तला आहियूं ऐं उनजो वेझ लतीफ़। जेकॾहिं लतीफ़ खे असां वेझ न सम्झोसीं त हिन मर्ज़ मां असां निकिरंदासीं कोन। अच्छा, जॾहिं असां सम्झी छॾियोसीं त पोइ लतीफ़ जी ॿोली ई असांखे ॻाल्हाइणी आहे। लतीफ़ जी ॿोलीअ खां सवाइ ॿियो कुझु बि न आहे। ॿाहिरि दुनिया में वञूं था, उहे माण्हू पंहिंजी ॿोली ॻाल्हाइनि था, असां पंहिंजे पाण में बि ॿियनि जी ॿोली ॻाल्हायूं था। लतीफ़ फारसी बि कोन थो ॻाल्हाए, लतीफ़ अंग्रेज़ी बि कोन थो ॻाल्हाए, लतीफ़ उर्दू बि कोन थो ॻाल्हाए। लतीफ़ उहा ॻाल्हि करे थो, उहा ॿोली ॻाल्हाए थो जेका असांजे अम्मा आपे जी, जेके असांजे कुर जी ॿोली आहे। हाणे बदकिस्मती आहे त कुझु अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके असांजा माण्हू ॻाल्हाइनि नथा, असांजो लेखक लिखे नथो, या त उन में का शर्मिंदगी आहे या हू सम्झे नथो। उन्हनि लफ़्ज़नि में ॾाढो उन्हनि लफ़्ज़नि में प्यार आहे, उन्हनि में सम्झाइणी आहे। पहिरियां त लतीफ़ खे सम्झण जे लाइ असांजे नस्ल खे जे लाइ वॾनि खे इहो करिणो पवंदो त
ख़ासि करे सिलेबस में इहा ॿोली आहे न, पोइ लतीफ़ जेका ॿोली ॻाल्हाए थो उहा गज़ब जी ॻाल्हाए थो। उन पंहिंजी ॿोलीअ में, मुंहिंजी अम्मा अबे जी ॿोलीअ में मूंखे सम्झाए थो त वतन सां हुब कीअं थींदी, मूंखे सम्झाए थो त नूरीअ जो न्याज़ कीअं आहे। हिकिड़े बादशाह खे हिकु मुहाणी ईअं थी करे त जीअं ॼारो जाम कुल्हे ते, इश्क ईअं करे जीअं ॼारो जाम कुल्हे ते। ससुईअ खे कीअं थो रिणनि में रुलाए, आओ ओराहूं पिरी वञ अॻाहूं, थकी खणे थरनि में बाकारियो बाहूं, मोट मुहिब पाहूं ताकुन तकी आहियां। त ईअं जेके बि सूरमियूं असांजो आहिनि उन्हनि खे सम्झण जे लाइ हिकु त असांखे ॿोली लतीफ़ जी ॿोली ॻाल्हाइणी पवंदी। ॿियो तव्हांजो सवाल सखावत आहे। हा, सखावत आहे असांजे सिंधियुनि जो, असांजे कुर में इहा सखावत, सखी असां आहियूं, महिमान नवाज़। इन सखावत असांखे एतिरो त पोइते कयो आहे जो हाणे असांजे इन ॻाल्हि खे कमज़ोर करे धारियां असां ते हुकुमरानी कनि पिया। पर उन सां गॾोगॾु असांखे हथियार बि खणणो पवंदो, उन सां गॾोगॾु असांखे इल्मु बि हासिलु करिणो पवंदो, उन सां गॾोगॾु असांखे उहे शयूं हासिलु करणियूं पवंदियूं। जीअं अमीर चए त थकियाई थर थेल चढ़ चुकियाई चोटीअ, ॾींहुं राति। मर्ज़ असां में इहो आहे त सवेर जॾहिं अदीबनि जो हिते कुझु दोस्त असांजा वेठा आहिनि अदीब, जंहिंखे असां नंढे हूंदे खां, छा मुंहिंजे अबे बि ॿुधो, असां बि ॿुधूं पिया, मुंहिंजो पुटु बि ॿुधे पियो, पर कुझु अदड़ियूं अदा जेके हुया जंहिंखे असां ॿुधो पियो उहे असांखे ॿुधनि कोन था। इहा शइ न हुजणु खपे। इहो ठीको न आहे तव्हांजो त तव्हां ई लतीफ़ खे सम्झो था। इहो तव्हांजो ठीको आहे त असांजे अंदरि मञा लतीफ़ कीअं ॻाल्हाए थो उहो तव्हां ॿुधो। लतीफ़ छा थो चवे असांखे त सखावत हीनाई, तव्हांजी हथ जोड़ी, तव्हांजो जेको कुझु आहे उहो ॿोली असांजी सेखारे थी, लतीफ़ जी ॿोली सिखूं। ऐं ॿिया बि दोस्त वेठा आहिनि ॻाल्हाए त पोइ असां वरी ॿी ॻाल्हि ते ज़रूरु ईंदासीं। मुंहिंजी अदी वेठी आहे डॉक्टर पारस राव। अदी सभु माइक जे असर अचे ऐं माइक शालती जी मेन ॻाल्हि आहे। अॼु औरतुनि जो मसइलो इट्स अ माइनर इशू, ठीकु आहे न। ऐं जेकॾहिं तव्हां अॼु वुमेन राइट्स ते टाइम वेस्ट कंदासीं छो त दुनिया अलाए किथे निकिरी वई आहे। ऐं जेकॾहिं तव्हां चओ था सिंध खे प्रोग्रेसिव हिकु एरिया ठाहिणो आहे तव्हांखे, त उन खां अॻिते तव्हांखे सोचणो पवंदो, ठीकु आहे न। त women will participate whether you allow them or not. And how Shalati Bhitai has used women, that has been inspired by the ancient cultures of subcontinent. हिते folk tales, ancient folk tales जेके जंहिंमें अॼु ॻाल्हि कई त 7 queens शालती पंहिंजी शाइरीअ में क्रिएटिव अंदाज़ सां उन्हनि जी ॻाल्हि कई आहे। त उनखे हाणे तव्हां हिन दौर में 21st सेंचुरी में कहिड़ो तव्हां उनखे एक्ज़िस्टेंशलिज़म बि कढी सघो था, हर हुन मां फिलॉसफी कढी सघो था। पर 18th सेंचुरी में बि जॾहिं पार्टीशन न थियो, जॾहिं हिते हिंदू हुआ, जॾहिं मुस्लमान हुआ ऐं हिते मोनार्की हुआ, डेमोक्रेसी हो या अहिड़ा मॉडर्न इंस्टीट्यूशन न हुआ हिन समाज में, नई एजुकेशनल इंस्टीट्यूशन हुआ जिते शालती पढ़ियो हो, फॉर्मल एजुकेशन, ठीकु आहे न। इनफॉर्मली हू कीअं एजुकेट हुन पाण खे कयो घटि सिंधियुनि खे चयो हूंदो आहे हर किताब में। तव्हां 18th सेंचुरी में हिते कॉलोनियल एडमिनिस्ट्रेटर आया जंहिं तारीख़ूं लिखियूं। फॉर द फर्स्ट टाइम हिस्ट्री वॉज रिटन ऑफ पीपल देयर इन ऑर्डर टू प्रमोट देयर इंपीरियलिस्टिक प्रोजेक्ट। त उनमें उन्हनि चयो आहे त हिते सभु घटि ते इंग्रज आहिनि ऐं हिते डिवीजन्स कास्ट जे बेसिस ते कीअं तव्हां उन्हनि खे डिवाइड करे सघो था इन ऑर्डर टू रूल ओवर इंडिजिनियस पीपल। त माना उते एजुकेशनल इंस्टीट्यूशन माना इनफॉर्मल हुआ। शालती भिटाई जॾहिं हेॾो ॿार त हुनखे मदरसनि में विहारियो। नूर मखदूम भट्टी, नूर मोहम्मद मखदूम भट्टी, उहो हुनजो मदरसे में हुनखे पढ़ाई। पर सिर्फ़ु ओतिरी एजुकेशन हुनजी हुजे हा त एॾो क्रिएटिव रिसालो जेको ओरल
ट्रेडिशन में असांखे मिलियो एंड लेटर ऑन इट वॉज कंपाइल्ड बाय स्टूडेंट्स ऐं इहो मेमोराइज़ेशन जे बेसिस ते असांखे इहो मिलियो आहे गंज छो कयो 1966 में असांखे मिलियो आहे पर शाह लतीफ़ जी मौत थियो 1752 में आफ्टर हिकु सदी खां पोइ थैंक्स टू द आर कॉलोनाइज़र्स उन्हनि जे ज़रिए असांखे You know, the H.T. Sorley, he was a bureaucrat, he was very nasty man. If you look at their policies, ठीक है ना? उनका पेरा हिते जा जेके इंडिजिनस मानू आ, उन्हनि शाह लतीफ़ ते लिखियो, उनका सब खां बेहतरीन किताब मोचन गुरबख्शानी जो आहे मुक़दमा लतीफ़ी, उनमें हर डिटेल लिखियल आहे शाह लतीफ़ जे बारे में. पोइ ही ब्यूरोक्रेट हो H.T. Sorley, त उन 1940 में उनखे कयो, बट टू गिव डेविल इज ड्यू त वो त सुठो कमु जेको अॼु ताईं बि. अच्छा त ॻाल्हि चवां पई त एजुकेशन हुन कीअं अपनाई, उहा थ्रू ट्रेवल्स जे ज़रिए. उन शाह लतीफ़ भिटाई वॉज अ फर्स्ट रेट जीनियस क्रिएटिव आर्टिस्ट, लेट मी पुट इट लाइक दिस. ऐं हुन जेकी उहा एजुकेशन ट्रेवल्स जे ज़रिए, हाणे सुर रामकली, सुर खावड़ी, हिते छोकिरा जेके नंढड़ा ॿारड़ा हुआ उन्हनि सुर सारंग जी आख़िर 13 सिटुनि वारो हिकिड़ो शाह लतीफ़ जा कपलेट्स पढ़िया, जंहिंमें शाह लतीफ़ सॼी दुनिया जी कार्टोग्राफी सम्झाई असांखे, फ्रॉम समरकंद, फ्रॉम वेस्ट, फ्रॉम दिल्ली, गिरनार, जूनागढ़, जैसलमेर, ऋण कच्छ, वरी थर, वरी मतिलबु त सॼी सिर्फ़ु सिंध जो न आहे हिन जी इमेजिनेशन, हिन जी इमेजिनेशन इट इज़ अ यूनिवर्सल इमेजिनेशन. ऐं अॼु उर्दू जी हिकु शाइर आहे जेकी हाणे गुज़ारे वई आहे, फ़हमीदा रियाज़. शी वॉज सेइंग इन an interview about Shah Lateef Bhittai that his poetry is a pastoral poetry. Pastoral poetry nostalgic हूंदी आहे, उहा माण्हू खे वक़्त में पोइ वठी वेंदी आहे. पर शाह लतीफ़ भिटाई इज़ अ वेरी पावरफुल, वेरी स्ट्रॉन्ग पोएट, जंहिं पंहिंजे माण्हुनि खे माना अॻिते स्ट्रगल करण जी अॻिते ऐं हिमत उनमें जाॻी आहे. हुननि सुर सामूंडी मिसाल उनमें चए थो त वापार तव्हां कयो, परे ताईं वञो, सोन मेड़े, वरी पंहिंजी सोसाइटी खे रिकंस्ट्रक्ट कयो, ठीकु आहे न. त इहा शाह लतीफ़ जी आहे. इन लाइ ईअं न चइबो त ॻोठाणो माण्हू रेडार, जीअं लियाकत अली ख़ान चयो त बाबा हिते ॼट सिंधी आहिनि उहे रेडो हलाईंदा आहिनि. त असां चऊं था नौजवान ते असां पुराणो जेको दौर आहे उनखे छॾे करे असां नौजवान खे अॻिते था वधायूं, असां उनखे था वधायूं. because in order to understand Shah Lateef Bhittai you will have to go back to the history, otherwise you will have a bias. हाणे असां पोलिटिसाइज़ छो कयो आहे शाह लतीफ़ खे? he has been politicized because हिते हिस्ट्री जेकी पार्टीशन खां पोइ ठही आहे, जेको स्मॉलर यूनिट्स हुआ हिते उन्हनि खे डिनाय कई वई आहे सॉवरेंटी, फुल राइट्स इन ऑर्डर टू प्रमोट पंजाब, माना पंजाब जी मिलिट्री डोमिनेंस, पॉलिटिकल ऐं सोशल डोमिनेंस खे. उन खां पोइ 1 यूनिट ठहियो, उन खां पोइ सप्रेस कई वई आइडेंटिटी हितां जी बलोचनि जी, पठाणनि जी, पर सिंधियुनि जी. पोइ हिते जेके बि आइडियोलॉग्स हुआ, पॉलिटिकल आइडियोलॉग्स, फ्रॉम GM साहिब, इब्राहिम जोयो, Rasul Baksh Palijo in 1970 when he initiated his own party, he used him for revolution. It depends on your own lenses how you are interpreting a poet. But poet's main work is his own poetry and not the people or his interpreters. Revolution, misal revolutionary. He was a poet only. आई सदी में को रेवोल्यूशन हुन ॻाल्हि न कई आहे. डायलेक्टिकल मटीरियलिज्म जो शुरूआती जर्मन फिलॉसफी जी आहे, त उहो कार्ल मार्क्स 1848 में किताब लिखियो. उन खां पोइ पर शाह लतीफ़ त 1689 में पैदा थियो, 1752 में 100 सालनि खां पोइ उहो आई. पर तंहिंजे करे असांखे हिस्ट्री में पोइ हिते वञिणो पवंदो. हिते सब कॉन्टिनेंट जी हिस्ट्री इज़ डिफरेंट फ्रॉम वेस्टर्न हिस्ट्री. यू कैन नॉट imply the philosophical frameworks, theoretical frameworks of West in order to understand our poet which was. ऐं हाणे शेख रियाज़ लिखियो आहे शाह लतीफ़ जे बारे में, त हुन मींहं जे बारे में सुर सारंग में या सुर जेको माली जी जेकी ॻाल्हि कई आहे उन में मींहं जी जेकी पोइट्री कई आहे उहो कालिदास खां इंस्पायर. कालिदास जो कालिदास वॉज अ पोएट फ्रॉम संस्कृत जो पोएट आहे. मेघदूत या शकुंतला हुन जेको लिखियो त उन में हिंदू या संस्कृत जेकी पोइट्री आहे. हाणे यू आर सिटिंग इन अ डिफरेंट टाइम्स. पाकिस्तान वॉज क्रिएटेड टू वी आर टॉट टू नेशन थ्योरी. असांजी इमेजिनेशन उहे कम ई न कंदी. जो नौजवान हुन जी सॼी शाह लतीफ़ जी इमेजिनेशन सम्झी सघे. तंहिंजे करे हैव टू गो बैक
भक्ति मूवमेंट जा जेके हिंदू आहे ऐं स्पेशली हिंदुइज़म में हिकिड़ो कनफटा नाले सां या जेके गोरखनाथ या नाथ पंथी चवंदा आहिनि सुरगांकली में उनजो मेंशन थियल आहे ऐं कापड़ी सन्यासी जोगी जेको मेंशन रहे थो असल में इन्हनि जोगियुनि जी ॻाल्हि आहे ठीकु आहे न। उहे जोगी हिते गंजे टकरे ते आया जंहिंसां शालदीप मिलियो, शालदीप मिलियो हुननि सां गॾु घुमियो, उहे हिनखे गिरनार वठी विया। गिरनार इज़ अ हाईएस्ट माउंटेन पीक जिते पुराणे दौर जा टेम्पल्स आहिनि, उते वञी रहियो एसेटिज़म सिखी, उते माना इहो सॼो संस्कृत कल्चर सिखियो। इट इज़ नॉट ओनली इस्लाम ऐं मज़हब खे डिनाए तव्हां करे ई नथा सघो। शालदीप माना मज़हबी माण्हू हो, यू कैन नॉट डिनाए दैट बिकॉज रिली उन दौर में प्री मॉडर्न सोसाइटी हुई, एग्रीकल्चर हो न, त उन में अॼु जी मॉडर्न सोसाइटी में भले तव्हां ज़ाहिर वेस्टर्न डेमोक्रेसी असांखे इम्पोज कई वई आहे, उन सां चयो वेंदो आहे त सेक्युलर तव्हां थियो मॉडर्न थियो, ठीकु आहे न, पर उन दौर में प्री मॉडर्न में रिलीजन त हो। शालदीप न्यू एंड हाणे हर वक़्तु हुन वटि रूमी रहंदी हुई, क़ुरान शरीफ़ हथ में हूंदो हुअसि ऐं शाकरी मुरली वारे जो रिसालो बि, त शालदीप हुअसि माना असल में रवायतुनि खां बाक़ी उहो न हो। जीअं चयो वेंदो आहे रेबेल, हू अलॻि क़िस्म जो इहो आहे सॉफ्टवेयर जीअं आर्टिस्ट हूंदा आहिनि न, जीअं चैलेंज न कंदा आहिनि सिस्टम जो, ईअं बिरसा ते वियो माउंड ठाहे वेठो उते हुनजी, ऐं मूंखे रिसर्च करण लाइ 3-4 सुवाल आहिनि न त सिंध जे हिसाब मां इन तरफ़ आउं वापसि तव्हां ज़रूरु मोटी ईंदुसि त नौजवाननि जो ऐं जेको टाइम जो क़दुरु आहे उहो असां क़दुरु कंदासीं। असांखे हुते टाइम ॾियणो आहे त असांजो ॿियो महिमान जेको वेठो आहे डॉक्टर साईं वनेश आर्या, जिन सां सवाल आहे त जीअं अॼु ॻाल्हि कई पूरी तारीख़ पूरो पस मंज़र में असांखे वठी हली, त असां चाहींदा नौजवान जी जेका सोच आहे, नौजवान सभु असांखे ॿोलीअ खे अॻिते खणी हलिणो आहे। असांजी ॿोलीअ ते कॾहिं कॾहिं मसइलो थी थो वञे, कॾहिं असांजे समाज में मसइलो थी थो वञे, कॾहिं असांखे ज़ातियात वारो मसइलो थी थो वञे, पर लतीफ़ साईं जे जॾहिं असां फ़िक्र खे पढ़ूं था त असां ज़ात पात खां मथां थी सुहिणी हिकिड़ी सोच असां कयूं था ऐं दुनिया सां असां जॾहिं पाण खे ॻंढियूं था त पोइ उते अची असां नंढड़नि पंहिंजनि खाननि में बीह था रहूं त पोइ असां दुनिया जो जॾहिं शायदि भिटाई खे असां सॼूं था, दुनिया सां भिटाई असांखे ॻंढणु चाहे थो, त उते असां अॼु पंहिंजे ॿोली ऐं ज़ातियुनि में असां अटकी बीह था रहूं, पर जॾहिं ज़ात पात खां असां मथे वेंदासीं त तव्हां भिटाई खे किथे था ॾिसो। जीअं लतीफ़ साईं खे कंहिं बि जीअं चवंदा आहियूं न सागर खे घाघर में नथो भरे सघे, समुंड खे हिकु बाल्टी में तव्हां विझी हिकु पहलू त डिफाइन कंदव त हू सूफ़ी हुयो, हू कामरेड हुयो, हू क़ौम परस्त हो, अॻुवाण हो, मज़हबी हो, त उहा तशरीह ग़लति थींदी, उहा तशरीह ग़लति थींदी, छाकाणि त हुनजा मल्टीपल पहलू में छुयो आहे उन शाइरी में। हू हिकु आलमगीर सोच रखंदड़ माण्हू आहे, हू हिकु मख़फ़ी फिगर सां तालुक़ रखंदड़ माण्हू न आहे, हू आलमगीर में शाइरी आलमगीर ॿुधाए थो। मुंहिंजो टॉपिक अॼु हुयो, मां डॉक्टर फिजियोथेरेपिस्ट सां योगा ट्रेनर आहियां, त हुयो तसुफ़ शाह लतीफ़ अॼु जी मॉडर्न मेडिटेशन उन सां छा तालुक़ात। शाह लतीफ़ तसुफ़ जी जो ॻाल्हियूं कई, राम कल्याण में वहदत जूं घणेई ॻाल्हियूं कयूं, उनजे दौर जा जेके योगी हुया, तपस्वी हुया, सूफ़ी हुया, शाह लतीफ़ सूफ़ियुनि जे लाइ मां चवंदुसि तमामु वॾो हिकिड़ो आला आइडियल सूफ़ी आहे। हर सूफ़ी खे उनजे नुक़्ते नज़र ते हलणु खपे। उन दौर जा जेके सूफ़ी हुया, सामी हुया, कुझु कापड़ा हुया, कुझु जेके जैनी हुया, छाकाणि त मज़हब असांजी सिंध में अॼु 2.5 साल पहिरियों मतिलबु हुया ई कोन। जैनिज़म बुद्धिज़म आयो सिंध में, न पहिरियों असां वटि वेदांत मोहन दड़े में कोई मज़हब काई इबादतगाह न मिली आहे। रिसर्च ॿुधाए थी मोहन जे दड़े में काई इबादतगाह न आहे। वी वर वेरी सेक्युलर, सिंध असांजी सेक्युलर हुई ऐं असां वटि हर शइ खे इज़त आबरू, हर मुक़्तबे फ़क़्र जी इज़त हुई, फिलॉसॉफीज़ हुयूं, फ़लसफ़ा हुया। जैन जो फ़लसफ़ो ज़िंदगी जो हुयो, बुद्ध जो फ़लसफ़ो अलॻि हुयो, वेदांत जो फ़लसफ़ो जेका आहे पढ़ा जो सोई सॼो वाई जो नहीं, उहा अॻ में ॿुधण में ॿ पिया था, त इहे फ़लसफ़ा अॻ में ई
शाह साहब जो ॿुधायो वादत जा फ़लसफ़ा या ब्रह्म सत्य जेको वेदांत शंकराचार्य जो फ़लसफ़ो आहे, इहे मुख़्तलिफ़ फ़लसफ़ा हुआ। पर इन सभिनि जेके बि सामी हुया, जोगी हुया, इहे बि कहीं न कहीं खोड़नि वहमनि जा शिकार हुया। शाह अब्दुल लतीफ़ जेको सूफ़ी आहे न, उहो अहिड़ो सूफ़ी न आहे जेको चए थो महिनत न, जीअं अॼुकल्ह जॾहिं सूफ़ी माफ़ कजो माज़रत सां चवां थो, उहे छा मतिलबु सेखारींदा, बसि वेठा हुजो, महफ़िलूं हुजनि, खाओ पीओ, बिरयानियूं हलनि, चांहियूं हलनि, नशनि जा सिक्का हलनि। इहा सूफ़ीज़म न आहे। शाह अब्दुल लतीफ़ इन सूफ़ीज़म खे उॾारे सटियो आहे। इन्हनि सभिनि खे टोके, जोगिन खे, सामिन खे, कापड़नि खे, अचो साईं, मां शाइरी लिखी आहियां, तव्हां ॿुधाईंदुसि कीअं मूंखे डिनाए कयो। हुन पंहिंजो तर्ज़ु सुठो ॿुधायो, सूफ़ीज़म छा आहे, हक़ीक़ी मन खे कीअं जीतणो आहे। पंहिंजो अदी शबनम मैडम हली वई, चए पई न किरदारु सुठो न आहे। शाह साहब जेका मोरल साइंस लिखियो आहे न, मां चवंदो बहितरीन, एतिरो त बहितरीन पेश कयो आहे। ऐं तसुफ़, अॼु तसुफ़ जेको आहे, अॻे तसुफ़ जेको हुयो न, गारुनि जी हिकिड़े इल्मु हूंदो हुयो, भाई गारुनि में योगी सूफ़ी वेठा हूंदा। अॼु मॉडर्न लेबॉरेटरी जी साइंस जो तसुफ़ वॾो अहम पहलू ऐं इल्मु आहे। अॼु मेडिटेशन से पूरी दुनिया में मुराक़बे ते, तसुफ़ ते, सूफ़ीज़म ते पूरी दुनिया में रिसर्चिस कयूं थियूं, तहक़ीक़ हुजनि। ऑक्सफोर्ड जहिड़ी यूनिवर्सिटी, कैम्ब्रिज, हार्वर्ड जहिड़ी यूनिवर्सिटी में डिपार्टमेंट्स जी जेके माइंड साइंसिस खे पढ़नि था ऐं ॾिसनि था त तसुफ़ जी असांजी जेके अॼुकल्ह साइकोलॉजिकल डिसऑर्डर्स नी, डिप्रेशन आहे, एंज़ाइटी आहे, बायपोलर डिसऑर्डर्स नी, मेनिया आहे, शिज़ोफ्रेनिया आहे, बेचैनी, इंसान एतिरो त बीमारियुनि में शिकार थी वियो आहे। साइंस मञे थी त 90% बीमारियुनि जी मेन वजह असांजी स्ट्रेस आहे, परेशानी आहे, लाइफ स्टाइल आहे। त उनखे दूरि करण में जेको तसुफ़ जो किरदारु उन्हनि ॿुधायो आहे, साइंस जी डॉक्टर साहब असां ॿीहर तव्हां ॾे अचूं वरी पढ़ो। ऐं अॼोकी जेका हीअ रिहाण आहे त नौजवान जेके आहिनि, छा असांजे फ़िक्र खे, हुनजे बेत खे ऐं दुनिया लेवल ते जेको असां नौजवान ॾिसणु चाहियूं था, अॼु उहो असांजो टॉपिक आहे। छो त उहो लेटर थी चुका आहिनि, त उन ते बाक़ी असां जीअं चवंदा आहियूं त असांजा वॾा जीअं अदीब विहंदा आहिनि, मुहक़िक़ विहंदा आहिनि, तारीख़दान विहंदा आहिनि, उहे पंहिंजे हिसाब सां तारीख़ ते नज़र विझंदा आहिनि। असां जॾहिं तारीख़ ते नज़र विझंदा आहियूं त पोइ असांखे पोइ तारीख़ में वञणु लाज़मी हो। पर असांजो अॼोको जेको टॉपिक आहे त नौजवान लतीफ़ साईं खे कीअं ॾिसे थो, असां नौजवान खे अॻिते कीअं वधायूं। जॾहिं असां ई पाण वेही अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदासीं त नौजवान ते बि असरु उहो वञी पवंदो। असां लतीफ़ साईं खे कीअं था ॾिसूं, असां लतीफ़ साईं जी सोच जेका आहे, फ़िक्र जेको आहे, उनखे असां कीअं था ॾिसूं। जीअं हाणे जो वेठो वञूं था हैदराबाद जे पासे में ॾिसूं था, जेको बेत आहे हिकिड़ो मां ॾिसां थो, जिते फ़रवरी तारीख़ जा 2 तारीख़ जा जेका लतीफ़ साईं शुरूआति कई आहे, जोगियुनि खे, सनासिन खे, सभिनि खे गॾु करण जी ॻाल्हि कई आहे त गजे डुंगर गाम जी जिनी पई बास, लाहे से सभु लिबास, लोचे लाहू थी थिया। त असां जेके नौजवान आहियूं, असां छा था सोचूं, असां कहिड़े पासे वञूं, असांखे पासो कहिड़ो वठणु घुरिजे। असां सियासत मां सिखूं, असां ॿिए जे ज़ुल्म मां सिखूं, असां ॾाढ मां छा था सिखूं। या असांजी जेका भेण पोरियो करे थी, या असांजी ॿी भेण जेका आहे शहर में डॉक्टर आहे या ॿिए कंहिं उहिदे ते वेठी आहे, लेखक आहे, उहा असां लाइ छा थी सोचे। उन लाइ ॿी असांजी जेका भेण आहे, उहा कहिड़ी उमेद रखे थी, सूरमीअ जे पस मंज़र में उहा अॻिते कीअं थी वधे, उहा पंहिंजे ॾुखियाई मां कीअं थी वधे। त अॼु असां उन पस मंज़र में उन ॻाल्हि ते असां रहूं त वधीक बहितर थींदो। ऐं हिन ॾिसंदड़नि जो बि असां ते तव्हां ते एहसान आहे। जेके बि महिमान वेठा आहिनि, उहे सिर्फ़ु तव्हांजी ॻाल्हियुनि ॿुधण लाइ वेठा आहिनि, इन करे असीं चाहियूं था त उहा ॻाल्हि रखूं जेका उहे ॿुधनि बि सही, ऐं उनजो असां ते वरी उहो तबसरो थियणु घुरिजे। जीअं असां नौजवान चऊं था असांखे लेट थी आहे, ईअं मुंहिंजी ॿी भेण वेठी आहे, त उन जेको लतीफ़ साईं जो जेको साज़ आहे, लतीफ़ साईं जेके सूर में आहिनि, या लतीफ़ साईं जे फ़िक्र खे असां ॾिसूं था। ॿाहिरीं जेका न्याणी अची करे लतीफ़ साईं जे कलाम ते जाखोड़ करे थी, उन ते तहक़ीक़ करे थी, उते सिंध जाई जेका आहे उहा लतीफ़ साईं जे फ़िक्र खे, लतीफ़ साईं जे कलाम कीअं थी ॾिसे। ऐं सिंध जाई जेका वेठी आहे यूनिवर्सिटी मां पढ़े थी, उहा चाहे हा त दुनिया में ॿिया बि कम आहिनि, ॿिया बि हुनर आहिनि, ॿियो बि कम आहे, उहो सिखी सघे थो। पर चंग जे हवाले सां थी शाइना चंग वॼाए थी, ऐं हिन ते असांखे फ़ख़्रु बि हुजणु खपे, उहा असांजे विच में मौजूदु आहे। अॼु तव्हां लतीफ़ साईं जी राग खे, लतीफ़ साईं जे फ़िक्र खे, ऐं जेको अवां चंग वॼायो आहे, इन पस मंज़र में तव्हां नौजवाननि खे कीअं था ॾिसो, अवां पाण हिन में कीअं अॻिते वधी आया आहियो। तूं सपड़ आऊं सेकड़ू, तूं सपड़ आऊं सेकड़ू, तूं दातार आऊं ॾूर, तूं पारस आऊं ॾूर, सॼे तूं सोन थियो।
सभिनी मोज़िज़ महिमाननि खे हिकु मौजूद उम्मीद खां सभु ठीकु ठाक हूंदा। मुंहिंजो शाह साईं जी शाइरी या शाह साईं जी फ़िक्र ते तई न आहे कि देरी या सुठी ॻाल्हि न करे सघंदा, पर बसि बहरहाल एतिरो मां चवंदसि त असां सिंधी बदकिस्मत आहियूं। उनजे करे शाह साईं जहिड़ो उनखे पैगंबर बि चई सघे थो, जेको मैसेज आहे शाह साईं जो। असां पैगंबर आहियूं इहे सिर्फ़ु नबियनि ताईं महदूद करे छॾिया आहिनि, हालांकि इहे आहे कोन। पैगंबर माना पैगाम ॾींदो, ऐं शाह साईं जेको पैगाम आहे, शाह साईं हमेशह हर ॻाल्हि में जेके सूरमनि या सूरमनि जो जेको ज़िक्र कयो आहे उन में असांखे कहिड़ी शइ मिलंदी? असांखे सिर्फ़ु इहा ई शइ मिलंदी न, महिनत, जदोजहद, मोहबत, हिकु ॿिए खे उत्साह ॾियणु, ॿिए जी इज़त करणु। सभ खां वॾी ॻाल्हि, तव्हां पंहिंजो पाण खे सम्झो त तव्हां अंदरि में छा आहे। पंहिंजे पाण खे इज़त ॾियो ऐं पोइ ॿिए जी बि इज़त कयो, ऐं इज़त कयो पोइ ॿिए खां पंहिंजी इज़त जेको आहे एक्सेप्ट कयो, रखो त उहो तव्हांजी इज़त कंदो। मुंहिंजो जेको मञणु हूंदो आहे उहो आहे त तव्हां जॾहिं के ॿिए जी इज़त नथा करे सघो त तव्हां कहिड़े मुंहं सां, तव्हां कहिड़ी दिलि सां सोचंदो कि तव्हांजी इज़त कयो। मां सोचंदी आहियां कॾहिं कॾहिं त शाह साईं दुनिया जी के ॿी कोई कुझु न हुजे हा त शाह साईं अलाए छा हुजे। असां जेको पंहिंजी सकाफ़त खां बि परे थी विया आहियूं, असांजा जेके सकाफ़त सिर्फ़ु इहा त न आहे न त असां सिर्फ़ु बेस असां सकाफ़त कयूं। असांजी सकाफ़त महिमान नवाज़ी बि त असांजी सकाफ़त आहे, मोहबत असांजी सकाफ़त आहे। हीअं ॾिसो त केॾी क्रोध आहे माहौल में, पूरे माहौल में हर इंसान ॿिए खां बेज़ार, बल्कि पंहिंजो पाण खां बेज़ार, कंहिं इंसान जे अंदरि में सुकून न हुई को, ऐं माहौल बि एॾो जेको आहे सो टफ आहे, हर को मशीन टाइप हर को हले थो। ऐं शाह साईं जो फ़िक्र सुकून आहे, ऐं असांखे सुकून बि सेखारे थो। असांखे या असां शाह साईं खे ईअं खणी चइजे त ख़ासि तौर ते चयो वेंदो आहे शाह साईं औरतुनि जो शाइरु आहे। हाणे ईअं त कोन्हे, शाह साईं त पंहिंजे सूरमनि खे बि ॻायो आहे, मर्दनि खे बि शाह साईं एतिरी अहमियत ॾिनी आहे। ऐं अगरि ॾिसिजे त औरत सूरमियूं जेके शाह साईं जूं आहिनि, उहा जेका जाखोड़ कनि थियूं, उहा जाखोड़ कंहिंजे लाइ थी कनि? सोणी आहे, अगरि सोणी खे ॾिसिजे त सोणी कंहिंजे लाइ पंहिंजो सभु कुझु छॾे, हिकु मर्द आहे न, उहो त पाण त बहादुर आहे, मथां ई आहे, पर उहो जंहिंजे लाइ करे थी, मतिलबु इहो आहे त उहो उन खां बि मथां आहे। ऐं अगरि असांजे मथां ई हेठां ई ॻाल्हि ते अचूं त मतिलबु ॿिन्ही मां मुंहिंजो मक़सदु इहो न आहे त को मर्द मथे आहे औरत घटि आहे, पर हिकिड़ी जेका मुंहिंजी चाह आहे अंदरि जी, पोइ उहा कहिड़ी बि हुजे। सोणी जी चाह इहो आहे त हुनखे इश्क आहे लिहाज़ सां, उनखे हासिलु करण लाइ उहा दरिया बि पार करे थी। ससुर जो इश्क आहे उन सां, उहो उन सां मिलण जे लाइ डूंगर डारे थी वञे। शाह साईं चयो आहे त तती थधी का काने ॿियो वेंदी, मान खे ईंदा त पेर न पसंदी आहे। बहरहाल अगरि हाणे मां हुनजी ॻाल्हि कजे त शायद साईं जो जेको हेॾो जेको राग आहे उन में हेॾी इफ़रादत आहे, कंहिं बि तव्हांखे दुनिया जे कुझु में अहिड़े क़िस्म जो राग तव्हांखे न मिलंदो। शाह साईं जेको हिकु शाइर बि आहे, ऐं जंहिं पाणी साज़ ठाहियो, अगरि जेके सुर आहिनि, राग जेको आहे उहो बि साईं जो गिराक अथनि, पर हुनखे को बि कमु किथे कोन्हे। इन ई हवाले सां सभु कुझु पोइ छॾिजी वियो आहे। शाह साईं जो राग सिर्फ़ु शाह साईं जी दरगाह ताईं महदूद थी वियो आहे, जेका दरगाह आहे सिर्फ़ु मंटनि मुरादनि ताईं महदूद थी वई आहे। शाह साईं जी शाइरी जेका आहे
उहा कुझु अदीबनि ताईं महदूद थी वई आहे। शाह साईं जो पैगाम बि कुझु ॾहनि सियाणनि ताईं महदूद थी वियो आहे। मां त जेको आहे पंहिंजी ॻाल्हि इहा कंदसि त अगरि मूंखे हाणे त मुंहिंजो पंहिंजो दुआ जो मां हुन ते मुतालो न कयो, पर उन खां पहिरीं त मुंहिंजे घर वारनि जो ॾोह सिधो सां आहे। सिर्फ़ु मां हिकु मिसाल थी ॾियां, उहो हुनजे करे त हुन हेॾे पयाम हूंदे सूंदे असांखे हुन खां परे रखियो। अगरि असां मां बि हाणे मुंहिंजी औलाद खे हुन खां परे रखंदसि त वरी पोइ सेमिनार को ठाहिणा पवंदा, असांखे ॿुधाइणो पवंदो त शाह साईं केरु हुयो, शाह साईं छा चयो, शाह साईं जो मक़सदु छा हुयो। इहे सभु शयूं पोइ असांखे सिर्फ़ु सेमिनारनि ताईं मिलंदियूं। इहो तव्हांजे पैगाम में वेंदे वेंदे जेको नियापो हूंदो इन ते असां ज़रूरु ईंदासीं, छो त अॻियां ॿिया सेशन हलंदा, इन पासे ज़रूरु ईंदा। इहो पैगाम हूंदो पर मुंहिंजूं ॿ भेनरूं ॿियूं बि वेठियूं आहिनि जेके लतीफ़ साईं ते तयारियूं करे आहिनि। ऐं असां नौजवान इहो बि सोचियूं जिते सही आवाज़ इहो इनजे करे जो टाइम बिल्कुलु शॉर्ट आहे त असां नौजवान जॾहिं असां वेहूं था ॻाल्हायूं था त असां जेका मौजूदा सूरत हाल ॾिसूं था असां हुन ते ॻाल्हायूं। इन करे ॿियूं मुंहिंजूं ॿ भेनरूं आहिनि जेका आमना दरबार ऐं सीमा दरबार, उहे उहो लतीफ़ साईं सां केतिरी मोहबत कंदियूं, हुनजे पैगाम सां केतिरो मोहबत कंदियूं। उहे भेनरूं ॿ तयारी करे आहियूं त उहे लतीफ़ साईं लाइ कहिड़ो आहे नौजवाननि खे ऐं असांजे भेनरुनि खे पैगाम ॾियणु चाहिनि थियूं। इहा जीअं सिंध जीअं लतीफ़ मौजूद जॾहिं शाह साहिब जी हिकिड़ी आयत आहे त अंदरि फिरी ॿाहिरि फिरी, अंदरि फिरी ॿाहिरि फिरी फिरी हज़ूर मुंहिंजे, अंदरि फिरी ॿाहिरि फिरी फिरी हज़ूर मुंहिंजे हॾ साजन साह पसासी आई गॾो गॾु कहिड़ा करियां सॾु कहिड़नि बेकात। शाह लतीफ़ जी शाइरी सिर्फ़ु पढ़णु न खपे पर उनखे पढ़णु न खपे। जीअं शाह लतीफ़ जी हिकिड़ी आयत आहे त पढ़ी त परूड़, पढ़ी त परूड़ न त पढ़ नथे पा, या पढ़ियो पढ़े जा सबक इन सूरज मीं में रखजा मन में अली पिते क्या चिता चोरे जा या लात लतीफ़ जे। शाह साईं जी शाइरी आई मुंहिंजी जस्तजू करणु, जाकोर करणु या लतीफ़ खे पढ़णु ऐं सिर्फ़ु घर में न वेहणु ऐं मायूस न थियण जो दर्स न ॾिए थी। शाह लतीफ़ चए थो पाण शाह लतीफ़ खे सिर्फ़ु पढ़ी ऐं उते छॾे ॾियूं, इहो न। अहिड़ा प्रोग्राम अॼु आऊं अॼु सिंधो वांगुरु साहिबा जूं महिरबानियूं आहिनि जंहिं मिड़ाको करे अहिड़ो शाह लतीफ़ शनास प्रोग्राम करे माशाअल्लाह तमामु सुठो कमु कयो आहे। हिते सभिनि जूं महिरबानियूं आहिनि, सभु जेकी बि आयल आहिनि ऐं उन्हनि खे पाण दिलि जे गहरनि सां मुबारक पेश करियां थी त अहिड़ा प्रोग्राम करे, अहिड़ा प्रोग्राम सॼे करणु खपनि। त शाह लतीफ़ त ॻाल्हाइण लाइ त तव्हांखे घुरे कलाकनि जा कलाक खपी वेंदा, ॾींहंनि जा ॾींहं वेंदा, महीननि जा महीना ई लॻी वेंदा, पर सालनि जूं सालूं लॻी वेंदियूं। त लतीफ़ जो फ़िकिर आहे या फ़लसफ़ो आहे या लतीफ़ जी ॾेखारियल राह आहे, इहा असां लाइ हर वक़्तु नओं पैगाम आहे। लतीफ़ त रहबर बि आहे, जदोजहद बि आहे। जीअं लतीफ़ जी आऊं थोरो सुरमेट ॻाल्हाईंदुसि, मूंखे जिते लतीफ़ साईं जी सुरमेट त लतीफ़ साईं जूं सुरमूं 7 हुयूं। जीअं मारवी आहे, हाणे मारवी पंहिंजी गुबिल वतनी मलीर जे मारवी जी ॻाल्हि करे थी त मारवी खे उमिरि सुमिरे खे लालचूं ॾिनियूं हुयूं, पट पटीअ सोन हुनखे अगवा करे अची वठी आयो हिन उमरकोट में। हिन उमरकोट में मारवी खे कई लालचूं ॾिनई। हिते हिकिड़ी शाह साहिब जी आयत अचे थी इहो न मारंद रीत, इहा न मारंद रीत जीअं सेण मटाइनि सोन ते, इहा न मारंद रीत जीअं सेण मटाइनि सोन ते, अची उमरकोट में कंदी सुकान प्रीत, पोइ पखनि जी प्रीत माड़ी सेण मटिया। ऐं ॿियो ई त ॿुधाए त ज्या जे क्या, ज्या जे क्या मुंहुं मारू मञिया, ज्या जे क्या मुंहुं मारू मञिया, मुंहुं जहिड़ियूं मलीर में चूंडियुनि मोग मिया, मुंहिंजी आस या कॾहिं कराइंदे कोट खे। उमिरि सुमिरे की लाल चूड़ियूं हाणे अचनि था सोणी, सोणी जी थी हालत हुई, सोणी म्यार जी हालत हुई, सोणी कई मूंखे म्यार सिर्फ़ु कंदी त तव्हां जॾहिं
ताड़ी थींदी वञे त असां वरी सिखनि ते वेंदा आहियूं माठार ॿाहिरि अदी ओ तड़े म्यार मलामन सॾ करे आऊं गुण विझां तड़ा ऐं गुण विझो चार म्यार जी आरती म्यार सिर्फ कंदी ते तव्हां जइयो पियो वल्लाभ कंदो ऐं वरी ॿिए पासे सोणी छा थी चवे सोणी ॿिए पासे सोणी गिड़ी घड़ो हथ करे गिड़ी घड़ो हथ करे अल्लाह तवार गिड़ी घड़ो हथ करे अल्लाह तवार जंग दर के बात में सुसी थे सहसार चुंबा बीड़ा चित में लुड़े सवार लखे चोटस लोहड़ियों थेलियों थरनियों दार मिड़िया मछ हज़ार भाङा थींदी सोणी हाणे अचंदा ससई ॾांहुं ससई बंबोर सां सभु लाॻाका लाए पंहिंजे बर पटनि जंगलनि में पहाड़ियुनि में पुनू पुनू पुकारींदी पर पुनू जीअं वियो त वरी कोन करे हाणे हिते बंबोर सां ससई पंहिंजे सहेलियुनि खे चवे थी तव्हीं त वॾनि घरनि वारियूं आहियो वापसि मुंहिंजे हिते हिकिड़ी छा सॼी आहे त चए त वरे तूं वरो ऐं न वञी वरड़े वरे तूं वरो ऐं न वरंदी वरड़े जाॾे हिन जबल जो तंगी देस तरो जतन साण दरो नीअ लिवे अदी वॾी महिरबानी टाइम जी पाबंदी आहे वॾड़ा वेठा आहिनि उहे मूं ते कावड़ था कनि इन करे मूं ते थोरो रम थी वञे असां सभु गॾियल आहियूं जीअं सही जीअं लती हक़ मौजूद न समुझी वॾी महिरबानी तव्हांखे